इस इलेक्शन की बायकॉट का ऐलान कर रहा हूं मैं। हमने तहरीक-ए-इंसाफ इमरान खान की मशावरत में तहरीक-ए-इंसाफ के दोस्तों ने फैसला किया है, मुस्तफी होने का ऐलान कर रहे हैं। तहरीक-ए-इंसाफ लाइ क़ौमी असेंबली जा दरवाज़ा मुकम्मल तौर बंद। स्पीकर PTI जे 43 मेंबरनि जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर करे वरितियूं। मेंबरनि खे डिनोटिफाई करण जी समरी इलेक्शन कमीशन खे मिली वई। असेंबली ज़रियनि मूजिबि सरदार तालिब ऐं नवाज़ इलाही समेत PTI जी टिकट ते चूंड विढ़ंदड़ बागी मेंबर्स जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर न थियूं। फवाद चौधरी चयो आहे त क़ौमी असेंबली जी का बि हैसियत नाहे। वापसीअ जो मक़सदु राजा रियाज़ खे अपोज़िशन लीडर जे उहिदे तां हटाइण हो। 40% MNAs जूं इस्तीफ़ाऊं मंज़ूर थियण बाद हाणे आम चूंडूं थियण घुर्जनि। बिजली जे तारीख़ी ब्रेकडाउन खे 33 कलाक खां वधीक जो वक़्तु गुज़रण बावजूदि बिजली मुकमल तौर ते बहाल न थी सघी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जुज़वी तौर बहाल थियल बिजली सुबुह 9 वॻे खां बंदि। बलोचिस्तान जा केतिरा इलाइक़ा बि बिजलीअ खां महरूम। खैरपुर सिविल अस्पताल में बिजली बंदि हुअण सबबि केतिरा ई ऑपरेशन्स मुलतवी। ब्रेकडाउन सबबि टेलीकॉम ऐं इंटरनेट सर्विस बि मुतासिर। सार्फिन परेशान। सुबह 5:15 पर मुकम्मल तौर पर पाकिस्तान का निज़ाम जो है वो बहाल हो चुका है। जो हमारे जौहरी प्लांट हैं कराची में और चश्मा में, उनमें 48 से 72 घंटे चाहिए दोबारा शुरू होने के लिए। इसी तरह हमारे जो कोयले के प्लांट्स हैं उन्हें भी तकरीबन 48 घंटे दरकार होते हैं, जिसकी वजह से अभी जो 48 घंटे हैं तो मुल्क में बिजली की कुछ कमी रहेगी क्योंकि ये प्लांट्स अवेलेबल नहीं है। तो महदूद पैमाने पर लोड शेडिंग होगी। जो हमारा तरसीली निज़ाम है पूरे मुल्क का वो अल्लाह ताला के करम से महफूज है रहा है। उसमें किसी किस्म के किसी नुकसान की हमें इतला नहीं कि कहीं कोई आग लगी है या किसी धुंध की वजह से, कोई ऐसा इशू नहीं है। तवानाई वारे वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर पारां समूरे मुल्क में बिजली मुकम्मल तौर बहाल करण जी दावा। खुर्रम दस्तगीर चयो आहे त बिजली ब्रेकडाउन में हैकिंग ज़रिए परॾेही मुदाख़लत जा इम्कान घटि आहिनि। उन बावजूद जांच कई वेंदी। जांच पहुच वारो सिस्टम मुकम्मल तौर महफूज़ आहे। कोयले जे प्लांट्स खे हलाइण में 48 कलाकनि जो वक़्तु लॻंदो। एटमी प्लांट्स खे बि 2-3 ॾींहनि अंदरि हलाए वेंदो। 48 कलाकनि अंदरि महदूद पैमाने ते लोड शेडिंग थींदी रहंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बिजली जे डिघे ब्रेकडाउन ते क़ौम खां माज़रत करे छॾी। ट्विटर ते बयान जारी कंदे वज़ीर आज़म चयो त बिजली जे ब्रेकडाउन ते शहरनि खे पचंदड़ तकलीफ़ ते हुकूमत पारां माज़रत कयां थो। मामले जी जांच कई पई वञे। ज़िम्मेवारनि जो ताइन कयो वेंदो। सुप्रीम कोर्ट जे जस्टिस सरदार तारिक मसूद PTI जे हुकूमत किराइण बाबति मुबैना साइफ़र जी जांच लाइ दाख़िल अपीलुनि ते ॿुधणी खां माज़रत करे छॾी। अपीलूं वापसि चीफ जस्टिस खे उमाणी वयूं। जस्टिस तारिक मसूद रिमार्क्स ॾिना त साइफ़र जांच लाइ अपीलूं कंहिं बि जज आॾो मुक़ररु कयूं वञनि। PTI ऐं हुकूमत मुबैना साइफ़र जी जांच लाइ धार धार दरख़्वास्तूं दाख़िल करायूं आहिनि। वफ़ाक़ी काबीना हुकुमराननि खे तोशाखाना में मिलंदड़ सूखड़ियुनि जो रिकॉर्ड पधिरो करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास में तोशाखाना जो रिकॉर्ड क्लासीफाइड न रखण जो फ़ैसिलो कंदे नई पॉलिसी जी मंज़ूरी ॾिनी वई। पॉलिसी मूजिबि हुकुमराननि खे मिलंदड़ सूखड़ियूं मंज़र आम ते आंदियूं वेंदियूं। असुल क़ीमत अदा करे ई तोशाखाना जूं सूखड़ियूं ख़रीद करे सघबियूं। इजलास में बिजली जे डिघे ब्रेकडाउन ते वफ़ाक़ी वज़ीर खुर्रम दस्तगीर जी ब्रीफिंग। इजलास में ECC जे फ़ैसिलनि जी बि मंज़ूरी ॾिनी वई। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त जहालत जे ख़ात्मे लाइ पढ़ियल लिखियल मुआशिरो हुअणु ज़रूरी आहे। तबक़ाती एहसास महरूमी जे ख़ात्मे लाइ तालीमी बुनियादी क़दम आहे। तालीम जे ॾियारे जे मौक़े ते पैगाम में आसिफ अली ज़रदारी चयो त पीपल्स पार्टी जे मंशूर जो बुनियादी नुक़्तो सभिनी लाइ तालीम आहे। बेनज़ीर वसीला प्रोग्राम ज़रिए घटि आमदनी वारनि शहरनि जे ॿारनि खे तालीम ॾिनी पई वञे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ आलमी बिरादरी खां हंगामी बुनियादनि ते
कदम खणण जो मुतालबो करे छॾियो। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बोर्ड सबबि पाकिस्तान जो $30 अरब जो नुक़सान थी चुको आहे। दुनिया मौसमियाती तब्दीली, मुआशी ऐं इस्लामोफोबिया जहिड़नि मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे। खिते जे मसइलनि जे हल लाइ गॾिजी कमु करणो पवंदो। ताशकंद में OIC परॾेही वज़ीरनि जे इजलास खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बोर्ड मुतासिरनि ऐं मईशत जे बहाली हुकूमत जी पहिरीं तरजीह आहे। हाणोका क़दम असांजे मुस्तक़बिल जो ताईन आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां मवासिलात वारे वफ़ाक़ी वज़ीर असद महमूद जी NHA जे टीम सां गॾु मुलाक़ात। जारी मंसूबनि ऐं मसइलनि जे हल बाबति ॻाल्हियूं। मौलाना असद महमूद चयो आहे त NHA सखर हैदराबाद मोटरवे मंसूबनि 3 सालनि में मुकमिल कंदी। मुल्क में अदम इस्तेकाम जी ज़िम्मेवार PTI आहे। इमरान खान जो सियासत में को बि मुस्तक़बिल न आहे। हैदराबाद जी एंटी करप्शन अदालत सखर हैदराबाद मोटरवे करप्शन केस जी जांच नैब हवाले करे छॾी। अदालत नैब चेयरमैन जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अदालत जवाबदारनि जे वकीलनि जा एतिराज़ रद्द कंदे केस जी जांच नैब हवाले करण जो हुकुम ॾिनो। सखर हैदराबाद मोटरवे जी जांच मुंतकिल थींदे ई नैब कार्रवाई शुरू करे छॾियूं। मेगा करप्शन केस में हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। पौणा 14 करोड़ हथ करण जी दावा। नैब आशिक़ कलेरी खे एहतिसाब अदालत में पेश करे 7 ॾींहनि जे रिमांड ते वापसि करे छॾियो। नैब मूजिबि गिरफ़्तार जवाबदार वटां 13 करोड़ 75,90,000 हथ कया विया। मलीर में रज़ाकाबाद वेझो रोड हादसो। 2 सगन भाइरनि समेत 3 शागिर्द फौत। स्कूली वैन ऐं मोटरसाइकिल विच में टकर सबबि हादसो पेश आयो। फौतुनि जी सुञाणप नौमान लुकमान ऐं अब्दुल्ला लाशारी तौर कई वई। न्यू सईदाबाद भरिसां ॻोठ मोहम्मद खान माछीवासी नीगर ट्रैक्टर ट्राली हेठां अची चिभाट जी फौत। 8 वरनि जे सुभान पुट शबीर माछी खे वाटसन तालका अस्पताल आंदो। डॉक्टरनि फौतगी जी तस्दीक कई। सिंध में अटे जे अघ में घटिताई न आई। गरीब माण्हू सस्तो अटो ख़रीद करण लाइ दरबदर। दुकानदारनि ऐं चकिन मालिकनि पंहिंजा मनपसंद अघ मुक़रर करे छॾिया। मीरपुर माथेलो, डहरकी ऐं ढोरो नारो में सस्ते अटे लाइ लॻायल स्टॉलनि तां अटो न मिलण ख़िलाफ़ शहरनि ऐं ॻोठाणनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। सस्तो अटो फ़राहम करण जो मुतालबो। घोसपुर भरिसां कचे जे ॻोठ घोसबख्श तेगाणी में 2 धुरनि में कारां तकरार तां जहिड़ो हिकु ॼणो मारिजी वियो। जहिड़े दौरान गोलियूं लॻण सबबि नूर मोहम्मद तेगाणी थॾे ते मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया। धुरनि में शिकताण। मीरपुर साकरो वेझो नौजवान धनार जो वण में टंगे लाश हथ। वारसन क़त्ल जो ख़दशो ज़ाहिर करे छॾियो। वड़शहर भरिसां ॻोठ कासिम समूवासी हबीबुल्लाह समो जो फाहो खाधल हालत में लाश मिलियो। वारसन मूजिबि हबीबुल्लाह राति 8 वॻे खां गाइब हो। खेसि क़त्ल करे संदसि लाश वण में टंगियो वियो आहे। सिंध में बदामनी ते ज़ाब्तो न आयो। सिंध जे बाअसुल सियासतदाननि रहीम बख्श सुमरो जी 8वीं वरसी मल्हाई पई वञे। शिकारपुर में अखि खोलींदड़ रहीम बख्श सुमरो नामियारे सियासतदान शहीद अला बख्श सुमरे जो फर्ज़ंद हो। सियासत खे इबादत समझंदड़ रहीम बख्श सुमरो सिंध काबीना में मुख़्तलिफ़ दौरनि में वज़ीर पिणु रहियो। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे कप्तान बाबर आज़म लाइ हिकु ॿियो एज़ाज़। ICC मेंस क्रिकेट ऑफ दी ईयर लाइ शामिल टीम में बाबर आज़म खे कप्तान मुक़रर करे छॾियो। बाबर आज़म पारां ICC जे फ़ैसिले ते ख़ुशी जो इज़हार।